नाज़रीन, सिंध समेत सॼे मुल्क में क़ौमी ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं ऐं तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं। कश्मीर में नून लीग जे प्लेटफॉर्म तां बुरहान खान मज़ारी ऐं राणा अब्दुल गफ़ार जी अॻवानी में ईदगाह मोहल्ला खां मोटरसाइकिल रैली कढी हथनि में पाकिस्तानी झंडा खणी पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हणी शहर जो गश्त कयो वियो। टंडो आदम जे गवर्नमेंट डॉक्टर ज़ियाउद्दीन प्राइमरी स्कूल में पाकिस्तान जे 75हीं जश्न आज़ादी जे सिलसिले में तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें तालीमी आफ़ीसरनि खां सवाइ शहर जे मोअज़्ज़ज़ शख़्सियतुनि शिरकत कई। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि शागिर्दियाणियुनि तक़रीरूं, मिली नग़मा ऐं टेबलोस पेश कया। स्कूल जे अॻूणे सदर ऐं समाजी अॻवान सैयद इक़बाल पारां शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि सां तालुक़ रखंदड़ 8 उस्तादनि खे मुख़्तलिफ़ मज़मूननि में PhD करण ते तारीफ़ी सर्टिफ़िकेट ऐं तोहफ़ा ॾिना। गौसपुर में हायर सेकेंडरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पाकिस्तान जी आज़ादी जे ॾिहाड़े जी ख़ुशी में प्रिंसिपल वाजिद जखराणी, अज़ीज़ महर, सैयद सलीम शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में दोली चौक खां नेशनल प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।